नाज़रीन तव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त सिंजोरो लॻे ॻोठ चुटिया जमड़ाओ वासी नींगरी सां चाचे ऐं मामे पारां मुबैना ॾाढाई जो इंकिशाफ थियो आहे। नींगरी कविता भील जी फरियाद ते वाक़िए जो बिराणी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिरा नींगरी जो चवणु आहे त चाचे ऐं मामे कैद बणाए 7 महीने ताईं ॾाढाई जो निशानो बणायो आहे। हिकु भेरो नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त सिंजोरे लॻे ॻोठ चुटिया जमड़ाओ वासी नींगरी सां चाचे ऐं मामे पारां मुबैना ॾाढाई जो इंकिशाफ थियो आहे। नींगरी कविता भील जी फरियाद ते वाक़िए जो बिराणी थाणे ते केस दाख़िल थियो आहे। मुतासिरा नींगरी जो चवणु आहे त चाचे ऐं मामे कैद बणाए 7 महीने ताईं ॾाढाई जो निशानो बणायो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त सिंजोरे लॻे ॻोठ चुटिया जमड़ाओ वासी नींगरी सां चाचे ऐं मामे पारां मुबैना ॾाढाई जो इंकिशाफ थियो आहे। नींगरी कविता भील जी फरियाद ते वाक़िए जो बिराणी थाणे ते केस दाख़िल थियो आहे। मुतासिरा नींगरी जो चवणु आहे त चाचे ऐं मामे कैद बणाए 7 महीने ताईं ॾाढाई जो निशानो बणायो आहे।